नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। ब्रिटेन में थधि जे कहर सां माण्हू आहिनि परेशान। ब्रिटेन में थधि जो कुदरती कहर वरसी रहियो आहे। हिते हिकु ई ॾींहं में बर्फ़ जी 12 इंच बरसाति पवण ते माण्हू भारी मात्रा जी थधि जो सामनो करे रहिया आहिनि। रूस जे राष्ट्रपतीअ लाइ पुतिन चौथो दफ़ो थियो फतेह। रूस जे राष्ट्रपतीअ जे उहिदे लाइ पुतिन चौथो दफ़ो फतेह थियण तरफ़ अॻियां वधी रहियो आहे। पुतिन खे 76% वोट मिलण ते हुन जो प्रेसिडेंट थियण तय लॻी रहियो आहे। RBI पारां जूनी नोटूं नाश करण जी कवायद। भारतीय रिजर्व बैंक जूनी नोटूं नाश करण जी कवायद में लॻी वियल आहे। आशिरे 99% जूनी नोटूं जमा थियल हुअण ते RBI नोटुनि खे रिसाइकल न पर संपूर्ण नाश कंदी। लोकसभा में मोदी सरकार जे साम्हूं अविश्वास जो पड़कार। लोकसभा चूंडुनि में अञा 1 साल बाक़ी आहे, तॾहिं TDP ऐं कांग्रेस पारां मोदी सरकार जे साम्हूं अविश्वास जी दरख़्वास्त करण ते सरकार खे पड़कार जो सामनो करण में अची रहियो आहे। क्रिकेट जी ट्रायंगुलर सीरीज़ में भारत थियो चैंपियन। ट्रायंगुलर सीरीज़ जी फाइनल मैच में भारत जे दिनेश कार्तिक धमाकेदार बैटिंग करे सिर्फ़ 8 बॉलुनि में 29 रन्सुनि करे भारत खे 4 विकेटुनि ते फतेह ॾियारे चैंपियन जो ताज गिफ्ट ॾिनो हुओ। राज्य जे हवामान में आयो अचानक बदलाव। गुजरात जे हवामान में अचानक बदलाव आयो आहे ऐं गर्मियुनि जी मौसम में पिणु राति जो थधि पई रही आहे। जेतोणीकि राज्य जे केतिरनि शहरनि में बरसाति पिणु पवण जा अहवाल मिली रहिया आहिनि।
कटलाल पासे खां देसी बंदूक सां गॾु 2 शख़्स गिरफ़्तार। गुजरात में कटलाल पासे खां पुलिस 2 शख़्सनि खे हिकु देसी बंदूक, 25 छरा ऐं बाइक सां गॾु गिरफ़्तार करे तहक़ीक़ात शुरू कई आहे। छोटा उदयपुर जे दिव्यांग ॿार जी हिम्मत ते 100 सलाम। छोटा उदयपुर जे हिकु दिव्यांग ॿार पाण खे मजबूर न समझी सरकारी सहाय वठण जो इनकार करे माण्हुनि जी शाबाशी ऐं सलाम वठण जो हक़दार बणिजी वियो हुओ। तापी में एसटी बस जी ब्रेक फेल थियण सां मची डुगडोर। तापी बस स्टेशन में अची रहियल एसटी बस जी ब्रेक फेल थियण ते बस बाइक स्टैंड में घुसी वई हुई ऐं 1 डज़न बाइक खे नुक़सान थियो हुओ ऐं ड्राइवर पिणु घायल थियो हुओ। गुजरात जा बिजली इंजीनियर मंगल ॾींहुं वेंदा हड़ताल ते। पंहिंजियूं घुर्जूं न मञण में अचण ते गुजरात बिजली खाते जा आसिरे 5,500 इंजीनियर मंगल ॾींहुं हड़ताल ते वञण जो ज़ाहिर करण में आयो आहे। सॼे देश में चैत्री नवरात्रीअ जी पूजा जी मची आहे धूम। चैत्री नवरात्रीअ जी न्यूज़ 12 चैत्री नवरात्रीअ जी सॼे देश में धूम मची आहे तॾहिं राजकोट जे रामनाथपरा में आयल माताजीअ जे मंदिर में आलियदे संगीत सां आरती ॿुधण हिकु अलाइदो लुत्फ़ मञण में अचे थो। राजकोट महानगर पालिका में ॿाहिरि आयो वाल्व जो कौमांड। राजकोट महानगर पालिका जे मुलाज़िमनि पाणीअ जे वाल्वनि जी ख़रीदीअ में खाइकी करण जो ॿाहिरि अचण ते कमिश्नर पारां 30 मुलाज़िमनि खे जवाब ॾियण लाइ नोटिस ॾिनी आहे। राजकोट में पाणीअ जी तंगी हटाइण लाइ एक्शन प्लान। राजकोट में थियल पाणीअ जी तंगी दूर करण लाइ डैम में नर्मदा जो पाणी भरे करे हुन जो सुव्यवस्थित वितरण करण जो एक्शन प्लान ठाहियो वियो आहे।
નર્મદાના પાણીમાંથી 100 mld લેવામાં આવે છે અને નર્મદાના પાણી ઉપરાંત આપણે અન્ય ડેમના દાખલા તરીકે આજીમાંથી 115 mld, ન્યારીમાંથી 50 mld અને ભાદરમાંથી 45 mld એ રીતે અત્યારે લઈએ છીએ. એટલે આ જે નર્મદાના પાણી છે એ ખાસ કરીને જે આજીનું સપાટી હતું એ 300 MCFT પાણી હતું, વધારાનું 600 MCFT પાણી અત્યારે આવે છે. એટલે આ પાણીમાં થોડુંક ચેન્જ કરીને જે આજીમાંથી પાણી લેવામાં આવે છે એ પાણી અત્યારે આજીમાંથી પાણીમાં લેવામાં આવશે, બટ એમાંથી જે ન્યારીનું પાણી સપાટી કારણ કે ઓછું છે, અત્યારે આપણા પાસે એક્સપ્રેસ ફીડર લાઇનનું સગવડ છે, એટલે એક્સપ્રેસ ફીડર લાઇનના મારફતે જે 7 mld થી 10 mld પાણી અત્યારે બચત કરવામાં આવે છે. સો દેટ ન્યારીનું જે પાણી છે એ ન્યારીનું પાણી સતત 31 જુલાઈ સુધી ચાલે એના માટે આ પરિયોજના કરવામાં આવ્યું છે. राजकोट जे आजी डैम में पानी जी आवक थी शुरू. राजकोट जे खाली आजी डैम में नर्मदा जो पानी भरण ते आश्रे 22 फूट पानी अचण सां डैम ॾिसण लाइ आतवार ॾींहुं माण्हुनि जी भीड़ गॾु थी हुई. वडोदरा जो गुमशुदा जवान एमपी में मिलियो. वडोदरा में केतरा ॾींहं अॻु में घुमतियल जवान मध्य प्रदेश जे खंडवा में मिली अचण ते पुलिस ऐं हुन जे परिवार राहत जो साह खयो हुओ. सूरत में जीएसटी ऑफिसर रिश्वत वठंदे गिरफ्तार. सूरत में एक व्यापारी का 25,000 जी रिश्वत वठंदे पुलिस एक सीए ऐं जीएसटी ऑफिसर के गिरफ्तार करे तहकीकात शुरू कई आहे. वडोदरा में 2 नगर सेविकाउनि जो थियो झगड़ो. वडोदरा महानगर पालिका जे एक प्रोग्राम में भाजपा जी 2 नगर सेविकाउनि जे विच में झगड़ो थियण ते हिन मुद्दे शहर भाजपा में फिर चर्चा जगाई आहे. भावनगर में मल्हायो वियो धामधूम सां चेटीचंड जो त्योहार. भावनगर में चेटीचंड जो त्योहार धामधूम सां मल्हायो वियो हुओ. सिंधु नगर जे झूलेलाल मंदिर में धार्मिक प्रोग्राम ऐं शहर में बहिराणे जी विशाल शोभा यात्रा कढी वई हुई.
प्रांतिज में निकती चेटीचंड जी बहिराणा यात्रा। उत्तर गुजरात के प्रांतिज शहर में सिंधी समाज पारा बहिराणा साहिब जी शोभा यात्रा कढी करे ऐं भंडारो करे चेटीचंड धामधूम सां मल्हायो वियो हुओ। भावनगर में बियर जे दबन सां महिला थी गिरफ्तार। भावनगर जे आड़ोड़ियावास में पुलिस पारां रेड करे बियर जे दबन सां हिक महिला बूटलेगर के गिरफ्तार करण में आयो हुओ। आदिपुर में पुलिस मुलाजिम महिला सां कयो बलात्कार। कच्छ जे आदिपुर में एक पुलिस मुलाजिम महिला ते 2 सालन ताईं बलात्कार करण महिला पारां पुलिस में फरियाद दाखिल करण में आई आहे। कच्छ में पिता पंहिंजी ही न्याणीअ सां कई छेड़छाड़। कच्छ जे मांडवीअ में सगे पिता ही पंहिंजी विधवा धीअ सां छेड़छाड़ करे बलात्कार करण जी कोशिश करण ते पुलिस पारां तहकीकात शुरू कई वई आहे।
बोगस क्लेम जी वारदात में ॿिनि शख़्सनि खे थी सज़ा। कच्छ में एक्सीडेंट जा खोटा क्लेम करे पैसनि जी घुर कंदड़ ॿिनि शख़्सनि खे भुज जी कोर्ट पारां हिकु साल जे क़ैद जी सज़ा ॾिनी आहे। भुज जे हमीरसर तलाव में माछीमारीअ जो थियो पर्दाफाश। भुज जे हमीरसर तलाव में हली रहियल माछीमारीअ खे रोकण लाइ केतिरनि ई जीवदया प्रेमियुनि जांच करे तलाव में विछायल 3 जाड़ियूं कब्ज़े करे 200 मछलियुनि खे बचायो हुओ। ये हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेबनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी TV। जय झूलेलाल।